जय झूलेलाल मुंहिंजा प्यारा सिंधी भाउरो ऐं भेनरो। जीअं त तव्हांखे ख़बर आहे, अॼुकल्ह असां सिंधियुनि में रिश्ता थियणु तमामु ॾुखियो कमु थी पियो आहे। जे रिश्ता थियनि बि था त तंहिंखां पोइ माइटियूं टुटनि थियूं, जे माइटियूं थियनि थियूं त तंहिंखां पोइ डाइवोर्स थियनि था पिया। आख़िर हिननि जो सोल्यूशन छा आहे? अॼुकल्ह असां इंसाननि में सहन शक्ति बिल्कुलु घटिजी वई आहे, जंहिंजे करे इहे डाइवोर्स ऐं अलॻि थियण जा किसा जाम वधी विया आहिनि। इन में ॿिन्ही धुरियुनि जी ग़लती आहे। इन जे लाइ असां हिकिड़ो एग्ज़ाम्पल था खणूं पिया। हिकिड़े पासे छोकिरे वारा आहिनि, ॿिए पासे छोकिरीअ वारा। छोकिरे वारनि खे इहो सम्झणु घुरिजे त जेका छोकिरी असांजे घर में अचे थी सा पंहिंजो सॼो घर परिवार छॾे अचे थी। असांखे सम्झणु घुरिजे त हुनखे छा पंहिंजे घर में वणंदो हो, छा न वणंदो हो। असांखे हुनखे अहिड़ो माहौल ॾियणु खपे जीअं उहा हुन माहौल में एडजस्ट करे वञे। गॾोगॾु छोकिरीअ खे बि इहो सम्झणु घुरिजे त मुंहिंजे साहुरनि जा तौर तरीक़ा कहिड़ा आहिनि, हुननि जी उथणी वेहणी कहिड़ी आहे। ज़रूरी न आहे त जेका उथणी वेहणी हुननि जे पेकनि में हुई साॻी उथणी वेहणी हुननि जे साहुरनि में बि हुजे। छोकिरीअ खे पाण खे चेंज करिणो आहे, न की ईअं कोशिशि करणी आहे जीअं हुनजा सभु साहुरा हुन हिसाब सां चेंज थियनि। अधु रस्तो छोकिरो ऐं छोकिरे जो परिवार अचे, अधु रस्तो छोकिरी ऐं हुनजो परिवार अचे। इहे जंहिं महिल पाण में ॿई गॾु थींदा त इहो जेको रिश्तो ठहंदो उहो आज जुगाद ताईं हलंदो। इन ते मां तव्हां हिकिड़ो मज़ेदार एग्ज़ाम्पल ॿुधाईंदुसि जेको मूंखे मुंहिंजा डैडी ॿुधाईंदा हुआ। उहे चवंदा हुआ त ज़ाल मुड़ुस में पाण में केतिरो बि प्यारु छो न हुजे, पर कॾहिं न कॾहिं हुनजो पाण में तकरारु ज़रूरु थींदो आहे। जे कोई चए थो असांजो तकरारु न थींदो आहे त हुनजा ॿई कारण थी सघंदा आहिनि, या त उहे ॿई कूड़ था ॻाल्हाइनि पिया, या त ॿई गॾु न रहंदा आहिनि। इन मां इहो ज़ाहिर आहे त असांजो पाण में केतिरो बि प्यारु, केतिरी बि अंडरस्टैंडिंग छो न हुजे, पर कॾहिं न कॾहिं पाण में तकरारु ज़रूरु थींदो आहे। पर असांखे इहो ॾिसणो आहे त असां उन तकरार खे कीअं था हैंडल कयूं। मुंहिंजो सभिनी सिंधी जोड़नि खे इहो अर्ज़ु आहे त पाण में कॾहिं बि तकरारु थिए थो त राति जो सुम्हण खां पहिरियों उहो चैप्टर क्लोज़ करे सुम्हूं। इहो जेको तकरारु आहे इहो 24 कलाकनि खां मथे न हलणु खपे। सुबुह थियण सां नई शुरूआति थियणु खपे। ज़ाल मुड़ुस में नंढा वॾा झगड़ा पिया थींदा रहंदा आहिनि, पर कोशिशि ईअं कजे छोकिरे जो माउ पीउ हुजे या छोकिरीअ जो माउ पीउ इन में इंटरफेयर न कयो। उन्हनि खे पंहिंजा प्रॉब्लम पाण सॉल्व करणु ॾियो। इन करे पंहिंजो ईगो मारे करे पाण में अंडरस्टैंडिंग रखो। महिरबानी करे रिश्तो.com जे यूट्यूब चैनल खे लाइक, सब्सक्राइब ऐं शेयर ज़रूरु कंदा।